अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तरीक़ा में बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, पाकिस्तान जो आहे उहो कल्ह खां हिकिड़ो मखमसो हुयो त भई पाकिस्तान मैच खेॾंदो न खेॾंदो। मोहसिन नक़वी साहब कल्ह ई ट्वीट करे छॾियो त मुंहिंजे मुल्क खां वधीक का शइ न आहे, मां पंहिंजे ऑनर मुल्क जे ऑनर खां वधीक का शइ न रखंदुमि। त माण्हुनि ज़ाहिर आहे पुछियो त शायदि मैच न थींदी, सुबुह खां ख़बरूं हलणु लॻियूं मैच न थींदी, टीम बि जेका आहे उहा न पई निकिरे, असांजी वेठी हुई होटल में ई। त पोइ फाइनली जेको आहे अचानक सां मोहसिन नक़वी साहब ट्वीट कयो त भई मां ऑर्डर ॾेई छॾियो आहे त मैच जेको आहे उहो दुबई क्रिकेट स्टेडियम लाइ रवानो थिए UAE सां गॾु मैच खेॾण लाइ। फर्दर डिटेल्स हुननि चयो आहे तव्हां वेट कयो। ॾिसा, मतिलबु हिकिड़ी शइ क्रिकेट जी रांदि खे में जेको इंडियन टीम कयो या इंडियन जी गवर्नमेंट कयो, जहालत हुई हिकिड़ी का कंहिं बि इख़लाक़ी ऐं कंहिं बि स्टैंडर्ड ते कंहिं बि मयार ते नथी लहे। जेको हरकत कई त बाबा न असीं हथ में न मिलाईंदासीं, असीं इन करे जहालत हुई। हाणे उन ते सॼी दुनिया खिली पे सभु शयूं थी पियो। असां पोइ जे रिएक्शन में हाणे जेको रेफरी आहे उन BCCI खां भारतीय क्रिकेट उनखां हुन जो न्यापो ॾिनो त भई तव्हां सां हथ न मिलाईंदा। ग़लति, इहो रेफरी जो कमु न आहे, इहे मैसेंजर थियणु। लेकिन फ़ैसिलो त भारतीय क्रिकेट बोर्ड जो हो न, या भारतीय टीम जो या भारतीय हुकूमत जो हो। असां विच मां पंहिंजो कावड़ इहा कढी त बाबा हिन कप्तान खे रेफरी खे हटाए छॾियो। त मूं तव्हांखे कल्ह टियों ॾींहुं शो में बि गुज़ारिश पई कई त हीअ कहिड़ी शर्त हुई, तव्हांखे उको न खेॾिणो आहे तव्हां न खेॾो, तव्हांखे इंडियन टीम सां चओ बाबा नेक्स्ट मैच असीं न खेॾंदासीं, बदतमीज़ आहिनि, इन्हनि खे स्पोर्ट्समैन स्पिरिट न आहे, छा जेको चओ तव्हां हिकिड़ी अजीबो ग़रीब शर्त रखी त जेका दुनिया खिली पए इंडियंस ते या हुननि ते जेका हिकिड़ी मतिलबु अफ़सोस या मज़म्मत कई पए त यार कहिड़ी मज़ाक आहे इंडियन टीम जो, तव्हां हरू भरू अटेंशन पाण ते खणी आयो। ॼण हू हथ न मिलाईंदा त असीं को नंढा थी वेंदासीं, भले न मिलायूं। पोइ तव्हां हिकिड़ी अच्छा, पोइ तव्हां एतिरी वॾी शर्त रखी छॾी त हीअ न हू न हटाईंदा रेफरी त असीं न खेॾंदासीं, खेॾण हलिया विया। सो मां उहा गुज़ारिश कयां थो त थोरी मेच्योरिटी ऐं जेका थोरो खपे लेवल सोचण जो। भाई ॻाल्हि इहा आहे त अवल त इंडियंस खे पहिरीं त ॻाल्हि उतां ई शुरू थिए थी त हू बि क्रिकेट जी रांदि में हुबल वतनी कढी अची विया। जी हा, त मां पहलगाम ऐं फलाण ऐं ढमकाण, हुते हिकिड़ी जहालत शदीद हुई। असां वटि जेको हुन ते रिएक्शन ॾिनो हू ॿाराणो, मूंखे त सम्झ न आयो। भई तव्हां इंडियन क्रिकेट सां न खेॾो, तव्हां चओ आईंदा न खेॾंदासीं, रेफरी खे बुनियादु बणाए तव्हां चओ त भई असीं रेफरी हटायो न त असीं पूरो टूर्नामेंट खे उको ई बाइकआउट कंदासीं। पोइ रेफरी न हटायो छाकाणि त ICC में उहो जेशा वेठल आहे, इंडियन उनजो अमित शाह जो पुटु, उहो किथां हटाईंदो? त ॻाल्हि उहो माण्हू करे जंहिं ते पोइ बीही सघे। अच्छा, पोइ वापसि अची वञो आहे, पोइ वरी खेॾणु हलिया विया आहियो। सम्झे मतिलबु असांखे जेतिरी आउं सम्झां थो त पोइ साईं मोहसिन नक़वी साहिबु हुनखे बि घुराए पियो, रमीज़ राजा खे, पोइ नजम सेठी खां, पोइ सलाह मशवरा छा कजे छा न कजे। ख़ाली हुननि बि चयो त भई क्रिकेट खेॾो छॾियो। हू अगरि जहालत कनि पिया त असीं छो ॿाराणी कयूं? ज़ाहिर आहे हुननि जो त अहिड़ो ई मौक़ो ॿुधो सभु जेकॾहिं सलाह हुननि खां वठणी आहे त हाणे टेक्निकल माण्हुनि जी पोइ छा। ये तो पाकिस्तान में हमेशा इहो डायलेमा रहियो आहे। पाकिस्तान जो ज़ाहिर जनरली बि साहिबु इहो डायलेमा रहियो आहे न, पाकिस्तान समटाइम्स खणी वेंदो आहे, हाम घणी करे वेंदो आहे, पोइ कॾहिं ज़ाहिर थी वञे, कॾहिं नथी थिए। अक्सर पाकिस्तान लाइ हिकिड़ो परसेप्शन मशहूरु आहे त भई वॾनि मुल्कनि में अक्सर पाकिस्तान जेको आहे उहो अॼु बि जेको पाकिस्तान वियल आहे प्राइ सऊदी अरब, बाक़ाइदा पाकिस्तान खे रिस्पेक्ट मिले थी पई। वरी माण्हू इहो परसेप्शन बि खणंदा आहिनि त चाइना बिटवीन पाकिस्तान ॾाढी कोशिशि थो करे त वॾो थियण जी। पाकिस्तान जी आदत त आहे न, त घुसी वेंदो आहे। जीअं कतर में हिकिड़ो टास्क फोर्स जो बि पाकिस्तान जी कोन्हे, पाकिस्तान जे हुकुमराननि जा हिकिड़ा शौक़ु आहिनि न। ठीकु आहे, मतिलबु असीं हिकिड़ा न्यूक्लियर मुल्क आहियूं, असीं को नंढो मुल्क न आहियूं, असीं 28-30 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहियूं। ठीकु आहे असांखे, पर तव्हां जेको आहे हिकिड़ी मतिलबु जेको वर्ल्ड पॉलिटिक्स आहे उन में पंहिंजी तव्हां जेसिताईं अफ़ादियत नथा क्रिएट कयो, पाण त स्ट्रॉन्ग थियो अंदरां ऐं ॿाहिरां स्ट्रॉन्ग थियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त सऊदी अरब ब्रादर इस्लामी मुल्क आहे, फलाण आहे, ढिमकाण आहे, उहो सभु ठीकु आहे, पर अगरि तव्हां हुनजे कंहिं फ़ाइदे में न आहियो त
ऐं फ़ाइदे में आहियो त हू तव्हांखे जेको अॼु जी F-15 जी सलामी प्रोटोकॉल में तव्हांखे प्राइम मिनिस्टर खे वठी पिया वञनि, न त असांखे $2 बिलियन बि कोन था ॾियनि। यस हा, ओधर ते तेल बि कोन ॾींदा आहिनि। सो इहो त ज़ाहिर आहे न मुल्कनि जो त पंहिंजा मुफ़ादात हुजनि था, राइटली सो। लेकिन हाणे असीं ज़ाहिर आहे त हिकिड़ो जीअं जेके पाण हींअर कोशिशि बि कई, ॾाढी ख़्वाहिश हुई असांजी त ही को मुस्लिम मुल्कनि जो कुझु को मिलिट्री अलाइंस क्रिएट थी वञे। ऐं कल्ह सागडार बि चयो त भई हुन सवाल कयो वियो त अहिड़ी को फ़ौजी इतिहाद ठहणु खपे, त चई वाई नॉट, छो न थियणु खपे। ज़ाहिर अहिड़ो को इतिहाद ठही वञे जंहिंखे पैसा पाई क़तर, कुवैत, सऊदी अरब, UAE वारा ॾियनि, त ज़ाहिर हिन महिल मिलिट्री एक्सपर्टीज़ जे हिसाब सां त पाकिस्तान खे हुन में लीडिंग रोल मिली वेंदो। न्यूक्लियर पावर बि आहे, मिलिट्री एक्सपर्टीज़ बि आहे, हा पूरे मुस्लिम त कमु ज़बरदस्त थी वञे। ज़बरदस्त। पर अरब सॻोरा बि पोइ बीठा कोन, पोइ हिते पेर कयूं। हाणे पोइ हिते पेर त करे छॾिया अथऊं, हाणे पाकिस्तान ते छा ज़रा रिपरकशन्स या कुझु अहिड़ी उमेद का ख़तरो त रहंदो न। सही, ईअं त दुनिया खे परवाह न हूंदी आहे, स्पेशली वेस्टर्न मुल्कनि खे, मतिलबु मुंहं जी पकाई ऐं ढिटाई ऐं हिकिड़ी हद दर्जे जी ख़बासत सां जीअं हुनखे इग्नोर पिया कनि इज़राइल खे। जी जी। ऐं नितिन याहू मतिलबु हिकिड़ी ढिटाई जो, हाणे TV ते वधीक लफ़्ज़ नथा ॻाल्हाए सघूं, त उहो माण्हू मारे पियो ऐं चए पियो त आऊं पंहिंजो दिफ़ा कयां पियो, हमास मारिया पियो, बच्चा ॿार औरतूं मारी पियो, चए त असीं दहशतगर्द मारियूं पिया। त जिथे परवाह न करणी आहे उते न करणी आहे। लेकिन तव्हां मतिलबु असां जहिड़े मुल्कनि लाइ डायलेमा इहो आहे त असां वटि त बकौल शाज़िया मरी जे जेका ॻाल्हि एतिरी ग़लति बि न आहे, असीं त मौसम जो हाल बि सही नथा ॿुधायूं। न न, जी जी जी। असीं एतिरो यानी न्यूक्लियर मुल्क आहियूं, मिलिट्री पावर आहियूं, पर असांजे अंदरि इंस्टीट्यूशन्स जी हालति इहा आहे जो बकौल शाज़िया मरी जे त असीं त प्रिडिक्शन असांजी अगथियूं बि मौसम जे हवाले सां ग़लति हुजनि थियूं। तव्हांजो जेको डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, हू पाणी जो सही काथो नथो लॻाए सघे। सिंध में 11 लाख क्यूसेक आएगा, फलाणा आएगा, किथे आयो 11 लाख? असां जहिड़ा माण्हू जेके नॉन टेक्निकल माण्हू, मूं जहिड़ो, असांजो बि बिल्कुलु काथो हो त एतिरो अचे ई कोन पियो। सो पोइ हाणे चवनि था असां ईंदड़ साल बि जेको आहे हिन खां वधीक, PDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल आहिनि अलाए मेजर जनरल साहब आहिनि, पर जनरल साहब चवनि पिया त ईंदड़ साल हिन खां वधीक तफ़ाई ईंदी, तमामु घणी बरसातूं ईंदियूं। पोइ हीअ चवनि पिया, बशीर रहमान साहिबा चवनि पियूं, माहौलियात जी शायदि मिनिस्टर आहिनि, छा आहिनि, चेयरपर्सन आहिनि, न शायदि सिर्फ़ु कमिटी जो का हेड वेड आहिनि की, हा मिनिस्टर त न हूंदियूं ज़ाहिर। त हू चवनि पियूं त ग्लेशियर्स पिघलजनि पिया। हाणे हीअ जेका अगथी आहे त ईंदड़ साल वधीक बरसातूं पाकिस्तान में थींदियूं, वधीक ॿोॾूं ईंदियूं, इहो त हाणे ख़ुदा ख़बर ज़ाहिर आहे इहो त हाणे इहो, छाकाणि त असां वटि इहा ई पक न हूंदी आहे त जेको चवनि था त अॼु बरसाति थींदी, अॼु सिजु निकितो बीठो हूंदो आहे, त इहे असीं साल खां पोइ जी अगथियूं। लेकिन ग्लेशियर्स डेफिनेटली मेल्ट कनि पिया। यस, रेट हुननि जो मेल्ट, सो हुनजो रेट वधी वियो आहे। त अगरि हीअ ग्लेशियर्स पिघलजणु शुरू थियनि पिया त पाकिस्तान में त हिकिड़ो जेको ज़रई मुल्क आहे, हिन में त पाणी जी अल्टीमेटली हिकिड़ो कहत वारी सूरत हाल थी वेंदी। त उन तयारी कहिड़ी आहे, उहा ख़ैरु आहे। उहो त डैम निकिरी थो अचे, हुते डैम ठाहे वठो, हा हुते डैम ठाहे, ज़ख़ीरो ठाहियो, जमा कयूं। ज़ुल्फ़िकार काकी हैदराबाद मां। जी काकी साहब, छा चवणु चाहींदा? सर, ही क्रिकेट खां अॼु प्रोग्राम शुरू थियो, क्रिकेट जी ॻाल्हि खां, ऐं अॼु क्रिकेट जे हवाले सां अली साहब खे यादि ॾियारींदो हलां त साईं बि कंहिं ज़माने में न्याज़ स्टेडियम में क्रिकेट कमेटी जा सदर हुआ, ऐं संदसि जे ख़िलाफ़ हिकिड़ी अहिड़ी ख़बर हली वई, रिपोर्टर खे ख़बर कान हुई, ऐं पोइ अली साहब पाण इस्तीफ़ा ॾेई छॾी। त असां त इन ई हवाले सां क्रिकेट खे ॾिसूं था त भई क्रिकेट जे मैदान में जंहिंखां बि का ग़लती थिए या हुन ते ॻाल्हि अचे त हू इस्तीफ़ा ॾिए। पर हीअ असांजे मुल्क जी जेका क्रिकेट टीम आहे या हुनजा जेके बि मैनेजर आहिनि या हुननि जा लफ़्ज़ करता धरता त इस्तेमालु नथो करियां, त हिननि खां वॾियूं वॾियूं मिस्टेकूं थियनि या ही कुझु बि कनि, पर कॾहिं बि इस्तीफ़ा न ॾींदा आहिनि। इन जो को ख़ासि कारण आहे, अली साहब जे हिन ते रोशनी हुजनि महिरबानी करे। ठीकु साईं। ख़ाकी साहब, हिकिड़ो त आउं पर्सनल वज़ाहत कयां, ऐं कॾहिं बि क्रिकेट बोर्ड जो हैदराबाद जो चेयरमैन न रहियो आहे। क्रिकेट तमामु घणी खेॾी आहे, बट एतिरी प्रोफेशनल्स, ख़ैर
असां वटि केर बि चेयरमैन थी सघे थो उन प्रोफेशनल क्रिकेटर हुजणु, पर आउं न रहियो आहियां। इहे अलाए तव्हां चयो त आउं होसि पोइ मूं इस्तीफ़ा ॾिनी। मूंखे हिकिड़ो दफ़ो ज़ोरी मुंहिंजे हिकिड़े वज़ीर साहिबु जेको आहे मुंहिंजो नालो अदबी बोर्ड में विधियो, त उन ते मूं चयो बाबा मूंखां पुछण खां सवाइ तव्हां कीअं था विझो, या अदीब आहे ई कोन। त इहे कुझु जॻह ॿियनि जाइ तां मूं इस्तीफ़ा ॾिना, मतिलबु ईअं छॾियो हूंदो, बाक़ी हीउ आउं कॾहिं रहियो कोन आहियां। अच्छा, बाक़ी माण्हू उहिदा छो नथा छॾनि? क्रिकेट हुजे, को बि खातो हुजे, साईं केरु थो उहिदो छॾे असां वटि? दुनिया में छो था छॾीनि? पुछे साईं दुनिया में बि त उहिदा हुजनि था न। दुनिया में प्राइम मिनिस्टर्स इस्तीफ़ा ॾियनि था, दुनिया में मिनिस्टर्स इस्तीफ़ा ॾियनि था, वॾे वॾे उहिदनि ते वेठल माण्हू इस्तीफ़ा ॾियनि था। छो हू छो था ॾियनि? पोइ उते पब्लिक ओपिनियन जी परवाह आहे, हुनखे इज़त आहे, उहा असर बि रखंदी आहे। राय इज़त तव्हां ॿिनि सबबनि जे करे कंदा आहियो न। या तव्हांखे जेको आहे हिकिड़ी शइ मां जो मान हुजे, या हुन मां डपु हुजे, या भाव हुजे। सो उते वेस्टर्न वर्ल्ड में, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ में उते, या सेकेंड वर्ल्ड कंट्रीज़ में बि थोरो घणो उते पब्लिक ओपिनियन राय आमा जी का न का खे घणी इज़त बि आहे ऐं हुनजी ताक़त बि आहे। ताक़त मञण सां थींदी आहे। मिसाल ट्रंप हीअं न पियो मञे, राय आमा त हींअर एंटी ट्रंप आहे, अगेंस्ट इज़राइल आहे, अगेंस्ट गज़ा आहे, लेकिन नथा परवाह कनि, पर ही परवाह करणी पइजी वेंदी, हिकिड़ी अलॻि बहस आहे, उते पोइ था अचूं। उहिदा छॾण जो हुते सबबु इहो हुजे थो त हुते परवाह हुजे थी त भई यार ही त माण्हू ख़िलाफ़ आहिनि, हाणे इस्तीफ़ा ॾियणु खपे। ॿियो हुते नॉर्म्स एंड ट्रेडिशन्स आहिनि। हुते हिकिड़ा छा चवंदा आहिनि रिवायतूं पियल आहिनि त बाबा अहिड़ी ॻाल्हि थींदी त माण्हू खे इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। रेड लाइन्स डिफाइंड त भई हिन खां पोइ तव्हां नथा रही सघो। ख़ुदि तव्हांजा वेझा साथी बि तव्हांखे चवंदा साईं हाणे तव्हां मॉरली न बाबा अख़लाक़ी तरह तव्हां नथा रही सघो। असां वटि अहिड़ो मसइलो कोन्हे। असां वटि न राय आमा जी कंहिंखे परवाह आहे, ऐं न ई जेको आहे कंहिंखे डपु आहे राय आमा मां। ऐं उसे पासे वारा चवंदा साईं छोड़ो लोग बोलते रहते हैं, तव्हां बिस्मिल्लाह करे शानदार कमु पिया कयो, लॻा रहो हुन भाई, लॻा रहंदा आहिनि। नसीब बुगियो मोरमा जी। बुगियो साहब छा चवणु चाहींदा? सभु अर्ज़ु इहो आहे त अॼुकल्ह नओं इशू हलियो आहे HVT वैक्सीन जो। जी स्कूलनि में जेको हणनि पिया नियाणियुनि खे 17 तारीख़ 27 ताईं शायदि इहा छा आहे त उनजो सोशल मीडिया ते हीअं पियो हले, किथे हीअं पियो हले, पॉज़िटिव पियो हले, के नेगेटिव पियो हले, त माण्हुनि जेको आहे नियाणियुनि खे स्कूल मां बंदि करे छॾियो आहे। त हिन में केतिरी सदाकत आहे त सोशल मीडिया वारनि प्रूफ पिया ॾियनि, गवर्नमेंट ज़बरदस्ती थी करे। हाणे हालांकि स्कूलनि में न फर्नीचर आहे, न किताब आहिनि, न को सहूलियतूं आहिनि, न वाशरूम आहिनि, न बिल्डिंगूं आहिनि। ऐं केतिरा साल थिया आहिनि नयूं बिल्डिंगूं त ॾियणु बंदि करे छॾींदा। इन्हनि बिल्डिंग खे साॻियुनि खे रिपेयर था कनि ऐं अरबे रुपए जी बजट अचे थी। हिकिड़े स्कूल चित गाडर टीयर ड्राहे वरी RCC था विझनि, RCC ड्राहे गाडर टीयर था अचनि। हाणे हिन HVT जो साईं का ॻाल्हाइनि कहिड़ी वैक्सीन जी ॻाल्हि साईं? हीअ जेको 12 ॾींहंनि लाइ जेका शुरू कई अथनि सभु को प्रिवेंटिव आहे फॉर कैंसर, ऐं अहिड़ी का शइ जेका हले पई शायदि हेपेटाइटिस सां रिलेटेड आहे? न, हेपेटाइटिस न आहे साईं। उहे सभु मूं ते कोई घणी रिसर्च न कई आहे, हिन जी मुखालफ़त मूंखे ख़बर न आहे केरु पियो करे, छो पियो करे। साईं चवंदा कॉन्स्पिरेसी उहो हमेशह हलंदी आहिनि असां वटि जेका वैक्सीन। अच्छा, उहो त ॾिसो न साईं, उहो त पोलियो जे फुड़नि ते अॼु ताईं जाहल मतलक माण्हू चवनि था न न न न हीअ त हीअं थियो। माण्हू कोविड जे करे मरी विया वैक्सीन न हणाए, यस, त पोइ असीं हीअं थींदा त पोइ मरी विया। पोइ हिन साज़िश आहे, पोइ हिन सहुनी साज़िश आहे, पोइ हिन फलाणी साज़िश आहे। अरे बाबा, हिकिड़ी वैक्सीन आहे, तव्हां हुन में इहे साज़िशूं भले ॻोल्हियो त यार हीअ सुठी क्वालिटी जी वैक्सीन न आहे, हिन में पैसा सस्ती मिले पई, महांगी, उहो त करप्शन आहे। बट दुनिया में हिकिड़ी शइ थिए थी, मतिलबु उनखे मिड़ई पोलियो जे करे बि ॿार अॼु ताईं माज़ूर रहनि था। वाहिद पाकिस्तान ऐं ॿ टे मुल्क आहिनि जाहिल माण्हुनि जी। सो सोशल मीडिया ते अगरि कंहिं जहालत करे पियो सही, उहा त ॻाल्हि आहे न। सोशल मीडिया ते माण्हुनि खे फ़र्क़ु त करणु खपे। त ॾिसो मिसाल पंहिंजी जेके हीअं पाण गुफ़्तगू कयूं पिया, या टाइम न्यूज़ आहे, या ॿिया चैनल्स आहिनि, CNN आहे, दुनिया आहे, भला उहो बि अॼुकल्ह रखनि था ज़ाहिर, फेसबुक आहे, ट्विटर आहे, या टिकटॉक आहे, जेके बि आहिनि, यूट्यूब आहे, त घटि में घटि ॾिसनि, माण्हू ॾिसनि त सही। ठीकु आहे, सोशल मीडिया ते ॾिसूं पिया, पर हू को मोतबर इदारो बि आहे पोयां या न आहे?
ठीकु आहे, ज़ाती हैसियत में अली काज़ी पंहिंजो हिकिड़ो चैनल खोले वरितो, उन में त ठीकु आहे भई अली काज़ी सां उन अलाए जेको बोर्ड हारे उहो ज़िम्मेवार बि हुई। उहो पाण ज़िम्मेवार आहियां, ऐं उनखे केरु मञे, ऐं इनखे छो मञे माण्हू। मिसाल चलो इतफ़ाक़ सां मुंहिंजी त जर्नलिस्टिक कैरियर जे करे थोरा घणा 4 माण्हू शायदि मूंखे सुञाणींदा हुजनि, पर इहे केर बि उथी बि त हर ॻाल्हि खे एतबार कीअं कबो साईं। तंहिंजे करे उहा ॻाल्हि माण्हुनि खे उन सोशल मीडिया ते ई ॾिसणो आहे त सोशल मीडिया ते जेके पेजिस के मोतबर इदारे जा आहिनि उते वञी उन्हनि खे काउंटर चेक त करे वठनि, पेज खोले वठनि, बटन जो कमु आहे। बाक़ी साईं जेका ॿी ॻाल्हि कई स्कूलनि जो हाल आहे हीअ आहे, उहो त साईं उनमें को शक न आहे, ॿ राया न आहिनि। स्कूल हुजनि, हॉस्पिटल्स हुजनि, इंफ्रास्ट्रक्चर हुजे, रांदो सैलाब अचनि था त वरी एग्रीकल्चर बि हलियो थो। हाणे चवनि था पिया त एमरजेंसी त लागू थी वई आहे प्राइम मिनिस्टर जे तरफ़ां, वफ़ाक़ जे तरफ़ां। छा एमरजेंसी में आहे अञा ताईं कुझु ख़बर न आहे। CM साहब बि चवनि था असां आबाद करण लाइ पैकेज तयारु कयो आहे, छा हुन में आहे अञा ताईं उहा बि का ख़बर न आहे। न सुठी ॻाल्हि आहे त अगरि आबादकारनि खे को 4 पैसा मिलनि, अॻा करे मिलनि, पहिरीं ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध में त ख़ुदा ख़ैर करे उहा ॿोॾ न आई आहे न, सिंध में त सिर्फ़ु कचे जे आबादकारनि मुतासिर थिया आहिनि। त मूंखे ख़बर न आहे त इहा जेका पैकेज ठहियो आहे कचे जे आबादकारनि लाइ ठहियो आहे या पके वारनि लाइ बि ठहियो आहे। अगरि पके वारनि खे बि ॾियणो अथव या आबादकारनि खे बि ॾियणो अथव त उहो त हर साल ॾियणु खपे असांखे, छाकाणि त कॾहिं असांजा आबादकार जेके आहिनि उहे सुकेड़े जो शिकार हूंदा आहिनि अक्सर। पुछड़ी वारनि खे त पाणी मिले कोन थो त उन्हनि खे पैकेज ॾियो, अगरि पाणी नथा ॾियो, तव्हां फसलनि जो रेट नथा मेंटेन करे सघो, माण्हुनि जो लखे करोड़ रुपए जो नुक़सानु थी वञे थो, हुनजे बद में पैकेज ॾियणु खपे। ॿिज ऐं भाण जेको आहे उहो ब्लैक ते विकिरो थिए थो, उहो असीं नथा रोके सघूं, सरकार नथी रोके सघे, हुनजो पैकेज ॾेई वठे। सो असांखे त हर साल पैकेज सरकार खे आबादकारनि खे ॾियणु खपे। जब CM सिंध साहब चवनि था वफ़ाक़ लाइ, त वफ़ाक़ खे जेको आहे उहो जल्दी को इनखे मसइले जो आबादकारनि जे हिसाब सां हिन जो कुझु न कुझु पैकेज कढणो पवंदो, न त जेका फूड सिक्योरिटी जो मसइलो ईंदो साईं चवनि था त उहो हैंडल पोइ न थींदो। साईं ॾिसो हींअर त जेका फूड सिक्योरिटी जो इशू ईंदो अगरि त इन करे ईंदो त अगरि कुझु माण्हू चवनि था 20% पंजाब जी फसल ज़मीनूं मुतासिर थियूं आहिनि, को चए थो 30% थियूं आहिनि, ऐं हिन ते पक न आहे मूंखे। अञा ताईं कुझु सरकारी अंग अखर बि नथा अचनि, ॻोठनि जा अंग अचनि था त 4000 4,500 ॻोठ थिया आहिनि, पर ज़रई ज़मीन केतिरी मुतासिर थी आहे। मुतासिर सां मुराद इहा आहे त चलो हिकिड़ी त फसल बीठल हूंदो, पर काश्त लाइक़ु ज़मीन जेका आहे अगरि हुन ते अची 4-4 फुट 3-3 फुट सिल्ट अची वई आहे, मिटी जेको रेत अची वई आहे, त इनखे ज़मीन खे वरी क़ाबिले काश्त ठाहिण में बि अगरि आबादकारनि खे पैसा के ॾींदो त बि उनखे 6 महीना लॻंदा। सो हिकिड़ी त हींअर जेको फसल जेके बि लॻल हुयूं पंजाब में, हिन जेको मुतासिरा पटी आहे, व्हेन वी से 25-30% ऑफ पंजाब, दैट मीन्स ऑलमोस्ट 70-75% ऑफ सिंध। अगरि छाकाणि त इलाही हुनजो 30 सैकड़ो असांजो 70 सैकड़ो हूंदो, हा एतिरो हूंदो न। अगरि आउं धुको हणां त न हूंदो, हेठि मथे हूंदो 12 करोड़ ऐं 5-6 करोड़। त हाणे हिकिड़ी त इहा मुतासिर थियल आहे फसल, त ज़ाहिर उहो शॉर्टफॉल थियो आहे। इन करे जेको पाण ॿुधूं था त कणक जी क़ीमत बि वधी वई आहे, ऐं हीअ बि थिए पियो, हू बि थिए पियो, ज़ाहिर शॉर्टफॉल आहे, शॉर्टफॉल थियो हूंदो। ॿियो जेको हू ईंदड़ साल बि फसल 6 महीना न करे सघंदा, 6 महीननि खां 1 साल ताईं, त उहा उपत बि न थींदी। त लामोहाल आहे जेका आहे घुर्ज आहे मुल्क जी, चांवर हुजनि, कणक, सभु शयुनि जी फुटी हुजे, उहा पूरी न थींदी, त ज़ाहिर आहे पोइ फूड सिक्योरिटी जो इशू थींदो। इन लाइ पंजाब हुकूमत जेको आहे अणएलानियल जेको आहे पंहिंजी कणक जी पंजाब में वञण ते पाबंदी आई आहे। तंहिंजे करे KP में तूफ़ान वधी वई आहे, अटे जी क़ीमतूं पंजाब हुकूमत तदीद करे थी त असां कोन बैन हयो आहे, पर कणक वञण न पिया ॾियनि पंजाब खां ॿाहिरि। जी हा, जी हा। कॉलर असांखे शहीद खिलजी कंदकोट मां। जी खिलजी साहब, छा चवणु चाहींदा? जी सर, असां वटि गर्ल्स स्कूल आहे, नियाणियुनि जो हिकिड़ो वाहिद स्कूल आहे, 4-5 लख कंदकोट जी आबादी आहे। इहा 7 सालनि खां जो कमु रोलड़ी जो शिकार आहे। नेणू जेके आहिनि गवर्नमेंट बॉयज़ स्कूल जेको विक में आहे, हुनजी शिफ्ट जी सूरत में पढ़नि थियूं, 3 बजे गर्मी में अचनि थियूं ऐं 5-6 बजे हुनखे छुटी मिले थी। 8 सालनि खां आहे जेको हर साल बजट ईंदी आहे, उहा बि ख़तमु, खाई वञनि था पिया।
रोज डेली विजिट आहे, लेकिन को कम हुनमें कोन पहुचे, न्याणियूं वीचारियूं परेशान आहिनि साईं। कहिड़ो ॻोठ आहे साईं? ॻोठ कहिड़ो आहे साईं? शहदादकोट जी ॻाल्हि, कंदकोट जी ॻाल्हि, कंदकोट जी ॻाल्हि कनि पिया पाण, कहिड़े ॻोठ जी ॻाल्हि कनि पर पिया? मूंखे उन ॿाहिरि कंदकोट जी ॻाल्हि 8 सालनि खां चङी रोलड़े जो शिकार आहे स्कूल। पर हाणे उहो स्कूल आहे कॉलेज आहे? कॉलेज आहे साईं चवनि था, जंहिंमें त इहा मूंखे सम्झ न आई त 3 बजे जेके शिफ्ट लॻे थी न्याणियुनि जी ऐं 5 बजे ख़तमु थिए थी, त ॿिनि कलाकनि जो साईं कीअं पिया छा ॿुधाइनि? अलाए छा इहो साईं। लेकिन बहरहाल ॾिसो, इहा बि हिकिड़ी तमाशो आहे न, त छो न्याणियूं ॿिनि पैरनि जो वञनि? यस एग्जैक्टली। भई तव्हां हुन लाइ हिकिड़ी बिल्डिंग न पिया खड़ी करे सघो? बि कहिड़ी बदफ़ज़ीलती आहे। यानी भाई ही तो अगर तमाम तव्हांजा रिसोर्सिस घटि हुजनि त पोइ त ॻाल्हि आहे। अरबे खरबे रुपयनि जो तव्हां वटि बजट आहिनि, हू बॉइज़ आहे, बॉइज़ रहणु ॾियो। अगरि को एजुकेशन त असां वटि न हूंदी आहे, छोकिरियुनि खे पोइ उहो बि सुबुह जो वञनि न। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे हू 3 बजे वञनि? ऐं हिन पासे शदीद गर्मी थिए थी, सभु कुझु थिए थो, लेकिन गर्मी ऐं सर्दी जो सुवाल न आहे। यस। छोकिरा छो सुबुह जो वञनि, छोकिरियूं छो शाम जो वञनि? ऐं छोकिरियुनि लाइ अलॻि ठाहिणु खपे। न इहे त वरी असां वटि कमु था छा चइजे हाणे एजुकेशन डिपार्टमेंट खे, जेके कारनामा थियल आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट अच वक़्तु हाई कोर्ट्स जो, असां पंहिंजे कोर्ट्स जो मसइला जेके उहे वधंदा था वञनि। छा चइजे त हाई कोर्ट जे अंदरि ॾाढो मखमसो थी वियो आहे, जस्टिस जहांगीरी खे हटायो थो वञे, वकील एहतजाज कनि था पिया, ईमान मज़ारी जे मथां डी बार जी एप्लीकेशन अची थी वञे, अलाए केरु थो दाख़िल करे। पोइ ईमान मज़ारी साहब वरी कंटेम्प्ट जा हैरेसमेंट जो केस दाख़िल थियूं कनि इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे मथां। उहो ॿुधिजे बि थो, वरी पोइ जस्टिस डोगर साहब चवनि था न, जस्टिस समन रिफ़त जेके आहिनि उहे नथियूं ॿुधी सघनि, उहे कॉम्पिटेंट अथॉरिटी न आहिनि। उन लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे कॉम्पिटेंट अथॉरिटी जो, पोइ वरी केस पाण वटि खणी था अचनि। ॾिसो, बाक़ी त वकील साहिबान हुते एहतजाज कनि पिया, हुते ईमान मज़ारी ऐं हिन जे विच में चीफ जस्टिस साहिब जे विच में मुकालमा थियनि पिया, इहो सभु रिपोर्ट थिए पियो ऐं सभु कोई ॾिसे पियो उन ते पाण छा वधीक ख़्यालु वंडियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो इंट्रस्टिंग आहे त ईमान मज़ारी हैरासमेंट जो इल्ज़ाम हणे पई जंहिं जज साहिब ते, डोगर साहिब ते, उहो हिकिड़ी ॿी ख़ातून जज वटि केस लॻे थो। ख़ातून जज चए थी ठीकु आहे जी, हीअ असां ॿुधूं था। चीफ जस्टिस छा चीफ आहिनि डोगर साहिब, त उहो हुतां केस पाण वटि घुराए वठे था। हाणे मूंखे बाक़ी अज़त एतिराम, मां के हुन जेका अदालतनि जो मामिलो आहे, मूंखे अगरि ईअं आहे जीअं तव्हां ॿुधायो पिया, त पोइ मूंखे कोई सम्झाए त मूं ते इल्ज़ाम लॻे ऐं ॿुधणी बि आऊं कयां, त बसि पोइ ऐं कीअं हिकिड़ो जज जेको आहे उहो कॉम्पिटेंट अथॉरिटी न आहे, इहो वॾो सुवालु आहे। हिकिड़ो ॿियो जज खे चीफ जस्टिस, ॾिसो चीफ जस्टिस डोगर साहिब जेको आहे, हिकिड़े जस्टिस जहांगीरी खे बेंच खां ई मटाए छॾियो आहे, बेंच खां ई गाइब करे छॾियो आहे, त तव्हां हटी वञो। इहो कीअं थो थी सघे जेसि ताईं हुन ते कोई इल्ज़ाम साबित नथो थिए, लेकिन थी वियो। ईअं ई हिकिड़ी ॿी फैलो जज खे हू कॉम्पिटेंट न पिया सम्झनि अथॉरिटी। भई अगरि हाई कोर्ट इस्लामाबाद जी हिकिड़ी जज हिकिड़ी दरख़्वास्त ॿुधण लाइ कॉम्पिटेंट न आहे, यानी त पोइ छा चइजे? अच्छा, पोइ हू कॉम्पिटेंट न आहे त भला को ॿियो कॉम्पिटेंट अथॉरिटी खे मोकिले छॾी। पर हिते त जंहिं ते इल्ज़ाम आहे, मुनसिफ़ बि पाण आहिनि, कोई ॿुधाईंदा फ़ैसिलो त आऊं ग़लति हुअसि या आऊं सही हुअसि। बसि इहो कॉल वठी गुलाम हैदर कासकेली, नवाज़ शाह जी। कासकेली साहब छा चवणु चाहींदा? साईं असां तव्हांखे यासिर सलाम, साईं काइस साहिब खे मुंहिंजो सलाम। यासिर साहिबु, कल्ह मां जेको आहे पंहिंजो हिते नवाबशाह में मां पंहिंजो फ्रूट वारे वटि वियुसि, मां हुन खां पुछा की यार अंगूर घणे आहिनि? के पंहिंजो 500 रुपया किलो आहे। बाक़ी यार तव्हां वटि का लिस्ट विस्ट बि कोन्हे, तव्हां इहे 500 रुपया। सो हुन मूंखे मूं चयो यार तूं वटि लिस्ट कोन्हे। मां चवंदुमि चए यार तूं केरु थींदो आहे, तूं वञ हलियो बसि, तूं वठणा न वठणा। तो हिकु ॻाल्हि इहा आहे त असांजे लाइ ग़रीबनि जे लाइ को प्रॉब्लम न आहे, का अहिड़ी न आहे को मसइलो। महांगाई जो दौर लॻो पियो आहे, खंडु मां चुकाई त 200 रुपया किलो, अटो चुकाइण 120 रुपया किलो। साईं ख़ुदा वाही शायद आहे त हिते असां वटि एतिरो ज़ुल्म न को ऑफिसर अचनि था, न ऑफिसरनि खां पुछा था करनि त भई छा आहे छा न आहे, सम्झे न। न को AC साहिबु अचे थो, न को DC साहिबु अचे थो। असांजा ग़रीब मिस्किन माण्हू जेके मारूड़ा जेके आहिनि, उहे हींअर जेके 500 रुपया कमाइण वारनि जो ख़र्चु 1000 रुपया। ॿुधायो साईं, असां ग़रीब कहिड़ा ईंदासीं, असां कंहिंखे तव्हां ॾींदासीं? ख़ुदा को तव्हां असांजो केर बि कोन्हे। असां काई साहिब खे चवंदासीं पंहिंजो सभु थोरो करे ॿुधाइजे, महिरबानी। ठीकु आहे साईं।
साईं हाणे जेका ॻाल्हि कई अंगूर ऐं अटो ऐं सभु शयूं ऐं चई त लिस्ट कोन्हे, रेट लिस्ट कोन्हे। हाणे रेट लिस्ट ठेले ते त हाणे मूंखे ख़बर आहे रेट लिस्ट हूंदी, पर हुजणु त खपे। हाणे हीअ जॾहिं पाण चवंदा आहियूं त महांगाई, अक्सर ई पाण डिस्कस कंदा आहियूं त महांगाई हिकिड़ी त थींदी आहे न, साईं कंहिं शइ जी शॉर्टेज थी वई आहे, हिकिड़ी शइ जेका महांगी ठही अचे पई, रसद ई उनजी महांगी थी वई आहे, फॉर पेट्रोल महांगो थी वियो आहे, गैस महांगी थी, अलिफ थी वियो, पोइ हिकिड़ी महांगाई थींदी आहे जेको हेठि रिटेलर जेको आहे, पोइ रिटेलर को दुकानदार आहे, को ठेले वारो आहे, जेको बि आहे, हिकिड़ी महांगाई हुतां थिए थी। हिकिड़ी महांगाई थिए थी मैन्युफैक्चरर वटि, अंगूर त ज़ाहिर ज़मींदार वटि आया, आबाद अंगूर साईं चए पियो, पोइ हिकिड़ी हुन ते एड ऑन करे थो जेको होलसेलर आहे, पोइ हुते हिकिड़ी फर्दर एड ऑन थिए थी, यानी इज़ाफ़ो थिए थो जेको रिटेलर करे थो, जेको दुकानदार या ठेले वारो आहे। त सिंस असां वटि मार्केट खे रेगुलेट या मार्केट मैनेजमेंट नाले का शइ न आहे, जो कंहिं ज़माने में अंग्रेज़नि जे ज़माने में ही डिप्टी कमिश्नर्स, छाकाणि त उन्हनि वटि मजिस्ट्रियल पावर्स बि हुआ, त DC ऐं पोइ SDM हूंदा, पोइ असिस्टेंट कमिश्नर, पोइ मुख़्तियारकार, पोइ ही हिकिड़े नाम निहाद क़िस्म जी हिकिड़ी मार्केट मैनेजमेंट थींदी। हाणे उहो मतिलबु नाले मात्र बि न रही आहे, ऐं पोइ माण्हू ई चवनि था वठिणो अथई वठि, न वठिणो आहे न वठि, असांजो रेट 500 रुपया आहे। तव्हां मूंखे सम्झायो त पाण साईं नवाब शाह जी ॻाल्हि पियो करे, नंढो शहर आहे ज़ाहिर, कराची में हिकिड़ी शइ वञी तव्हां गुलिस्तान जौहर में वठो, या तव्हां कराची में सब्ज़ी मंडी में वठो, या हिन इलाइक़नि मां वठो, उहा साॻी शइ अची तव्हां क्लिफ्टन ऐं डिफेंस में रेट ज़मीन आसमान। ठीकु आहे, आउं चवां थो ज़ाहिर हुतां खां हेसि ताईं ट्रांसपोर्टेशन हणंदो न, उनजी को मोह माणपो थो हुजणु खपे न। 10 रुपए जी शइ हिते सर्विसिस बि महांगियूं आहिनि हरूभरू। न, सर्विसिस त ठीकु आहे, पर 10 रुपए जी शइ साॻियो ठेलो जी हा, सब्ज़ी मंडी में या मतिलबु जुड़िया बाज़ार में या XYZ, जुड़िया बाज़ार त होलसेल मार्केट आहे, उते 10 रुपए जी आहे, हिते 20 रुपए जी कीअं थी वञे? तव्हां 10 जा 12 करे वठो, 13 करे वठो, त बाबा हितां ट्रांसपोर्टेशन आई। जी हा, सो मार्केट मैनेजमेंट नाले का दुनिया में, पाकिस्तान में, सिंध में का शइ आहे कोन। सो पोइ इहो त थिए थो, ऐं ही इज़ राइट कि ॾिसो, या त महांगाई वधे त माण्हुनि जी कुवत ख़रीद बि वधे, माण्हुनि वटि पैसो हुजे, नौकरियूं कोन आहिनि, बेरोज़गारी वधे पई, कारोबार करण जहिड़ो को माहौल न आहे, को कारोबार माण्हुनि खे अक्सर अॼु जे ज़माने में तव्हां अक्सर कारोबारी माण्हुनि में उथो वेह थो, पहिरियों सुवालु ईंदो आहे हे कहिड़ो धंधो कयो, चए हीअ करे न साईं, हिन में त हू फलाणी अची वेंदा, हू हुते थींदो, हीअ थींदो, करप्शन आहे, फलाणा आहे, ढिमकाइण आहे। ऐं कल्ह बि पाण मूं नंढड़ी थोरी ॻाल्हि तव्हां सां कई, पंजाब में जेके करप्शन जे किसा हलनि पिया, ऐं पंजाब में जेका बैड गवर्नेंस जा किसा हलनि पिया, इहो बि मुंहिंजे लाइ हैरत कंदे मूंखे 2 माण्हुनि चयो। हिकिड़ो कल्ह चोॾींहुं आयो मूं वटि, ऐं हिकिड़े सां फ़ोन ते ॻाल्हायो, पुछा अच्छा पंजाब में बि रड़ियूं शुरू थी वियूं आहिनि। इहो सवाल में अचे थो ज़रा, इहो त हिकिड़ो असांजो सिस्टम ई कनेक्टेड आहे न। मिसाल अगरि ठेले वारो अची वीचारो बीहे थो, त ठेले वारे खे सभ खां पहिरियां पुलिस वारो अची करंदो, एंटी करप्शन एंटी इंक्रोचमेंट वारो ईंदो, वरी पोइ इहे प्राइस एंड कंट्रोल वारा ईंदा, वरी पोइ कोई DC ऑफिस मां ईंदो, त इहे सॼो हिकिड़ो पाइल अप थींदो। इहे नॉन चार्जिस काॾे वञनि, इहे जेके एक्स्ट्रा चार्जिस? सही ॻाल्हि आहे, हू बि करोड़ 500 रुपए में जो अंगूर विकिणे पियो, यस, उहो कहिड़ो करोड़पति थी वेंदो 500 में? यस, जी हा, हुनजो हिकिड़ो मार्जिन आहे बेसिकली होलसेलर। ऐं हिन ठेले वारे ते हुन चई वीचारा छा आहे, पाण पंहिंजी वक़्त जी मानी करणु पूरा आहे, नई नंढा नुक। ऐं चवां थो त हिकिड़ी जेका फेयर मार्केट मैनेजमेंट थिए थी, उहो थियणु खपे न। किथे साईं चए थो किथे दांह कयूं, हाणे मूं वटि को नालो ई कोन्हे, छा चवांसि किथे वञी दांह ॾे। कंज़्यूमर प्रोटेक्शन कोर्ट आहे, पर हाणे छा थी। अच्छा, पर हाणे अॼु हिकिड़ी रिपोर्ट आई पई त पाकिस्तान में ज़रा इकोनॉमी जे हवाले सां कंज़्यूमर कोर्ट जी ॻाल्हि कई पिया, माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटिया थो, उते 500 रुपए जी अंगूरनि जे किलो जे करे उहो वञे कोर्ट में पहिरीं त वकील करे, पोइ 2 साल 4 साल उनजे पोयां हलंदो रहे। वाह वाह यार, आउं त नथो ॾेई सघां। हिते थिए थो हाणे छा, जेसि ताईं उहा ई ॻाल्हि आहे न, पाकिस्तान जो हाणे कल्चर हुई दस्तूरी हाली सभु पंहिंजी ईअं ई ज़रा ज़हन में अचे त इकोनॉमी जे हिसाब सां ई त समवेयर अराउंड कोई 3000% इंक्रीज़ आयो आहे इन बैंक डिपॉज़िट्स
प्रीवियस ईयर्स छो जो माण्हू ज़ाहिर आहे इन्वेस्टमेंट करणी नथा चाहिनि, बैंक डिपॉज़िट वधंदा था वञनि, जॾहिं की हिननि इंट्रस्ट रेट बि किरायो आहे, इंट्रस्ट रेट बि किरायो आहे। लेकिन माण्हू आख़िर पैसो किथे खणी वञनि। एग्ज़ैक्टली। को मूं तव्हांखे पहिरीं चयो त हर नंढे वॾे माण्हू जे मुंहं ते इहा ॻाल्हि आहे त यार कहिड़ो धंधो कयो, कुझु सम्झ में ई न पियो अचे। जी हा, जी हा, छो न त कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस बि वधीक आहे, ॿियो त वरी अनसर्टेनिटी जेका ख़तमु करण जी कोशिशि थिए थी उहा बि कोन थी थिए। इमरान ख़ान साहब वरी अनाउंस कयो आहे त 27 सितंबर ते जलसो आहे पेशावर में, ग्रैंड जलसो, ऐं गंडापुर साहब खे टास्क ॾिनो आहे, गौर खान साहब चवनि था। इहो हिकिड़ो रिथियल त हो हिननि जो पेशावर में हिकिड़ो जलसो करण जो। ठीकु आहे, सही, उहो त ख़ान अॼु बि अलीमा ख़ान चए पई न त हू चए पियो त आउं कोन टुटंदसि अगरि केरु इहो जेको पाण वटि बि डिस्कशन हली पए। कल्ह वरी इन्वेस्टिगेशन बि करणु विया त सोशल हा, केरु थो हलाए। इहो वाकई में मूंखे बि दिलचस्पी आहे त ख़ान साहब जो ई ट्विटर केरु पियो हैंडलर केरु आहे, केरु पियो हलाए इहो अकाउंट। जिब्रान इलाज आहे हिकिड़ो PTI जो, हुते US में वेठो आहे, उहो सभिनी खे ख़बर आहे, पर हाणे ख़बर आहे। हा, उहो सवाल में बि ख़ान साहब खां पुछो त जिब्रान इलासी आहे तव्हांजो इहो सोशल मीडिया ॻाल्हाइण वारो, त हुन ते ख़ान साहब चिड़ी विया। ख़ान साहब जो मैं नाम अगर बता दूँ आप लोगों तो आप अगवा करा देंगे, मरवा देंगे। हा, त पोइ छो था ॻोल्हण वञनि? माना इन लाइ ख़ासि सिड़जी विया आहिनि ख़ान वटि हा, ॻाल्हाइण त विया। भई तव्हांजो ट्विटर केरु थो हलाए। हा, त असां बेसिकली रियल इशूज़ खां डाइवर्ट थियल आहियूं, ऐं ज़ाहिर आहे पाण खे ख़बर आहे त ख़ान खे हिकिड़ी हुनजी पॉलिटिकल सपोर्ट ख़तमु न पई थिए। अहिड़ो कुझु मुल्क में थिए न पियो जो माण्हू जेके आहिनि हुनखे विसारे ऐं चवनि त न ठीकु आहे हाणे हलो हीअ बहितर थिए पई, एक्सेप्ट करे था वठो। एक्सेप्टेबिलिटी हिन सिस्टम खे न पई अचे। हीउ सिस्टम अहिड़ो कुझु करे न पियो जंहिंखे एक्सेप्टेबिलिटी मिले, त पोइ लामो हला उहो पोइ अच्छा हाणे ख़ान खे पोइ चवंदा त अच्छा त असीं सोड़ो करे वठूं था, हू चए थो न थींदसि। कल्ह बि पाण डिस्कशन कई पई त अगरि हू इहो मञी वठे त हिननि जा शर्त मञी वठे त बसि आउं माठ करे वञी ॿाहिरि किथे वेही रहंदसि, त पोइ 2-2.5 साल जो चिल्लो जेको काटियो अथसि पोइ फ़ाइदो ई न आहे, मुंहिंजो फ़ाइदो ई न आहे। सो नाउ ही हिकिड़ी अटकी पिया आहिनि, हू ख़ान खे कीअं छॾे ॾियनि? ख़ान ॿाहिरि निकिरंदो त हीउ सिस्टम न हलंदो। हू छॾणु चाहींदा बि त हू चवंदा त माठ करे किथे वञी ॿाहिरि वेही रहो या हिते वेही रहो या किथे वेही रहो, हू ख़ान मञंदो कोन, त फ़ाइदो छा थिए? मतिलबु पोइ ही डील त न थियणी आहे न। ही डील सिर्फ़ु तॾहिं थींदी जॾहिं हिकिड़ी रियलाइज़ेशन अचे त हिन में ज़ाती इंट्रस्ट न आहे, ही मुल्क खे इंटरनली पॉलिटिकली स्टेबलाइज़ करण लाइ इहो करिणो आहे। पोइ जेसि ताईं पाण ज़ाती सोचूं आहिनि त ही पसंदि नापसंदि आहे त हिकु मसइलो हल न थींदो। पोइ सभु पोइ इन में ई त पोइ मुल्क में पोइ एक्सीडेंट्स ऐं इन्हनि शयुनि जा पोइ ख़दशा वधी वेंदा आहिनि न, पोइ माण्हू कॉन्स्पिरसीज़ कढणु शुरू कंदा आहिनि। ज़ाहिर उहो त हमेशह ख़दशो रहे थो न साईं, जॾहिं सिस्टम पूरी ग्रिप में न हलंदो आहे त पोइ एक्सीडेंट्स जो डपु रहंदो आहे। पोइ किथे ॿिया फ़र्द पाण में अटकी पवंदा आहिनि, पोइ को नाकामी थींदी आहे त हिक ॿिए ते बार विझणु शुरू कंदा आहिनि त भई मुंहिंजे करे न थियो आहे, तुंहिंजे करे थियो आहे। पोइ जेको थींदो आहे सो वी नो दैट इंटरनेशनल प्रेशर्स घटिजनि कोन पिया। ठीकु आहे, असां मुख़्तलिफ़ सबबनि जे करे हू जेका इंटरनेशनल आइसोलेशन हुई उन मां असीं ॿाहिरि निकिता आहियूं। यस, लेकिन चइजे त असांजा मसइला हल थी विया हुजनि, उहो त कोन थिया। अच्छा, पर ज़ाहिर आहे मसइला त हल न थिया आहिनि। ॿियो हिकु तरफ़ इवन रहंदो वधंदे महसूसु थिया आहिनि जॾहिं खां अफ़गानिस्तान में तालिबान जी गवर्नमेंट आई। इट वॉज सपोज टू सेटल बट इट इंक्रीज़ थी वियो हाणे मसइलो। न त असां मूं किथे पढ़ियो पिए न, कंहिं चयो असांजे शायदि फॉरेन ऑफिस या कंहिं चयो आहे त काबुल में अफ़गानिस्तान में ऐं ख़्वारिज जेके आहिनि उन्हनि खे सपोर्ट करे पई ऐं इंडियन त बंदि करे अफ़गानिस्तान, यानी अफ़गानिस्तान खे हाणे सिधो चयो वियो आहे त इंडियन इन्फ्लुएंस घटायो। ऐं इहो बि चयो वियो त भई चूंड करे वठे, वज़ीर आज़म चयो त अफ़गान हुकूमत जेका तालिबान हुकूमत चूंड करे त उन्हनि खे TTP खपे या पाकिस्तान खपे, पर नथा हथु कढनि ऐं हू बि अलाए छा पिया चाहिनि। लेकिन पोइ इहो वधंदो, ऐं सम्झां थो त अगरि हिननि इहो पंहिंजी हिननि खे सपोर्ट बंदि न कई तालिबान, त पाकिस्तान उते बि हिननि खे हिट कंदो, अफ़गानिस्तान सॉइल बि हिट थींदी।
छाकाणि त पाकिस्तान वटि को चॉइस कोन बचनि ही जेके स्कूल ऑफ थॉट आहे जेको इमरान ख़ान जी बि आहे त भई वफ़्त मोकिलियो अॼु बि हुन चयो आहे बैरिस्टर सैफ त भई हुते वफ़्त मोकिलियो ही चवनि था त अॻवाननि सां विढ़ी करे तव्हां मसला हल नथा करे सघो ऐं एसि ताईं इतफ़ाक़ कयां थो त हिस्ट्री इहो ॿुधाए थी त हुते वञी करे केरु हुन खां न खटियो आहे पर उहे एॾा ॾाढा मुड़ुस बि कोन्हनि जो हेॾे अची सघनि जेसिताईं तव्हां अचणु न ॾियो जेसिताईं तव्हां अचणु न ॾियो त पोइ सिखत त पाण बि ॾेई सघूं ऐं कोई हरूभरू जहिड़े जंग जी ॻाल्हि नथो कयां लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि हू हिते टेररिज़म बंदि न कंदा ऐं असीं जेको आहे पोइ असां वटि ऑप्शन छा बचंदो ठीकु आहे साहब वरी महिरबानी साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो पर ईंदड़ प्रोग्राम